नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। केपीके ऐं पंजाब असेंबलियुनि जी चूंडुनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट तरफ़ां तारीख़ मुक़ररु करण जे हवाले सां जेको पाण मुरादो नोटिस वरितो वियो हो, उनमें 9 रुकनी बेंच मां 4 जजनि जेको आहे केस ॿुधण खां माज़रत करे छॾी आहे, जॾहिं त 5 रुकनी बेंच तरफ़ां अॼु ॿुधणी थी ऐं उहा ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। ऐं अहिड़े फ़ैसिले खां पोइ 9 रुकनी जेका बेंच हुई उहा टुटी वई आहे ऐं हाणे ईंदड़ 5 रुकनी बेंच जेका आहे इन केस अहम केस जी ॿुधणी कंदी या इन सिलसिले में लार्जर बेंच क़ाइमु कई वेंदी। पाण अॼोके प्रोग्राम में इन अहम इशू ते बि ॻाल्हाईंदासूं ऐं उनखां पोइ सिंध जे अंदरि जेका हिन वक़्तु तकरारी आदमशुमारी आहे, जंहिंखे सिंध जी सुञाण धुरियुनि सियासी ऐं कॉम्प्रेस तंज़ीमुनि जेको आहे उहो रद्द करे छॾियो आहे ऐं मुतालबो कयो आहे त तकरारी जेका फरमाइशी डिजिटल आदमशुमारी आहे उनखे फौरी तौर ते रद्द कयो वञे ऐं या मुलतवी कई वञे ऐं सिंध जी अवाम जा जेके आदमशुमारी जे हवाले सां ख़दशा आहिनि उहे फौरी तौर ते ख़तमु कया वञनि ऐं क़ानूनी ऐं आइनी तौर ते सिंध जे सुञाण धुरियुनि ऐं क़ानूनी माहिरनि ऐं सियासी अॻुवाणनि जो चवणु आहे त आइनी तौर ते हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी कराइणी आहे ऐं हिन वक़्तु जेका 2027 में आदमशुमारी कराइणी हुई, जॾहिं उहा 2023 में आदमशुमारी कराई पई वञे हिकु मख़सूस जमायत जे फरमाइश ते, त उनखां पोइ सिंध जी अवाम खे तमामु घणा ख़दशा आहिनि ऐं सिंध में जेके धरती धणी आहिनि उहे अक़लियत में तब्दील करण जी हिकिड़ी साज़िश कई पई वञे, जंहिंखे सिंध जी अवाम रद्द करे छॾियो आहे। पाण अॼोके प्रोग्राम में आदमशुमारी वारे मसइले ते बि ॻाल्हाईंदासूं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध बार काउंसिल जे वाइस चेयरमैन एडवोकेट ज़ुल्फ़कार जलबाणी साहब। जलबाणी साहब, तव्हांखे प्रोग्राम में असां भलीकार चऊं था। ऐं अॼोको जेको 9 रुकनी बेंच हुई केपीके ऐं पंजाब में जेका आम चूंडुनि जे हवाले सां ॿुधणी तारीख़ जी मुक़ररी जे हवाले सां सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वरितो हो, उनखां बाद में 4 जजनि जेको आहे मोज़िज़ जज जेके आहिनि उन्हनि ॿुधणी खां जेका आहे उहो मज़रत करे छॾी आहे। हिन वक़्तु क़ानूनी ऐं आइनी तौर ते इन केस जी पोज़ीशन छा रहंदी? जी शकील साहब, अवां जी महिरबानी। जीअं त सिंध बार काउंसिल 24 फरवरी 2023 ते हिकु रेज़ोल्यूशन पास कयो ऐं उन में असां मुतालबो कयोसीं त जेके सीनियर प्यूनी जज आहिनि मिस्टर जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं मिस्टर जस्टिस सरदार तारिक महमूद साहब, असां उनखे रद्द कयोसीं ऐं उनमें असां हिकिड़ो वाज़े मौक़िफ़ रखियो आहे त इम्पॉर्टेंट पॉलिटिकल इशूज़ खे ॿुधण जे लाइ जेको बेंच ठाहिण जो अख़्तियार आहे उहो चीफ जस्टिस पाकिस्तान खे न हुजणु घुरिजे। तमामु तरक़ी याफ़्ता मुल्कनि में, इवन असांजे पाड़ेसरी मुल्क इंडिया में साल जे 13 महीने में शुरू थियण खां पहिरियों दिसंबर में हिकिड़ो मुकमल जेको आहे बेंच जो तफ़सील ॾिनो वेंदो आहे, जंहिंमें इहे सभई शयूं तय कयूं वेंदियूं आहिनि त बाबा कहिड़ो केस कहिड़ी बेंच ॿुधंदी ऐं जेको सम्झो था त तव्हां उन जज जी शख़्सियत में जेको आहे इहो ॿुधणु चाहियो था त इहो असां सां गॾु न बीहंदो फ़ैसिले में, उहो भले सीनियर मोस्ट हुजे, उहो भले सुप्रीम कोर्ट में 2nd नंबर ते हुजे। जलबाणी साहब, हिन वक़्तु 5 रुकनी जेका बेंच आहे उन अॼु ॿुधणी कई आहे ऐं ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। तव्हां सम्झो था त हींअर 5 रुकनी जेका ही बेंच आहे या इन केस खे कंटिन्यूअसली ॿुधंदी, या तव्हां सम्झो था त लार्जर बेंच क़ाइमु कई वेंदी, या फारूक एच नाइक जेके एतिराज़ दाख़िल कराया हुआ त हिन केस जी हाणे इहा साॻी बेंच ॿुधणी कंदी, या तव्हां सम्झो था त लार्जर बेंच अञा अॻिते हली क़ाइमु थी सघे थी? जॾहिं त हिननि शुरू में जेको आहे उहे 2 सीनियर जज खे नज़र अंदाज़ करे बेंच जोड़ियो ऐं वरी उन वञा बि 4 जज जेके आहिनि उहे वालंटियर बि अलॻि थी विया। हाणे जेके 5 जजिस आहिनि इहो फ़ैसिलो तारीख़ में कॾहिं बि क़बूल न कयो वेंदो। हिन जो बहितरीनु हल इहो आहे त फुल कोर्ट कयो वञे ऐं उन फुल कोर्ट जे अंदरि ई उनखे ॿुधणी ॾिनी वञे, जीअं इहो जेको इंतिहाई नाज़ुक मसइलो आहे। ज़ुल्फ़कार जलबाणी साहब, हिकिड़ो ॿियो अहम मसइलो आदमशुमारी आहे, डिजिटल आदमशुमारी जेका तकरारी बणिजी चुकी आहे, हिन वक़्तु उहा जारी आहे। सिंध जी समूरियुनि सुञाण धुरियुनि कॉम्प्रेस तंज़ीमुनि सियासी तंज़ीमुनि उन ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। आइनी ऐं क़ानूनी तौर ते हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी थियणी आहे। हीअ जेका वक़्त खां अॻु में आदमशुमारी कराई पई वञे उन ते तव्हांजो मौक़िफ़ छा आहे? सिंध बार काउंसिल जे वाइस चेयरमैन जी हैसियत में अवां खां सवाल कयां थो।
सिंध बार कौंसिल जो इहो वाज़े ऐं चिटो मौक़िफ़ रहियो आहे त इहा जेका पंहिंजो आदमशुमारी डिजिटली थी रही आहे, इन खां अलावा तव्हां जेको पहिरियों इलेक्शन कराइण जो प्लान आहे उनखे असीं रद्द करे चुका आहियूं। इहा जेका जेतिरे ताईं सभई धुरियूं जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, पॉलिटिकल पार्टीज आहिनि, सियासी समाजी धुरियूं आहिनि, उन्हनि जे इतफ़ाक़ राय सां ही जेको मसइलो आहे आदमशुमारी वारो इहो हल कयो वञे, उन खां पोइ अॻिते हलियो वञे। महिरबानी एडवोकेट ज़ुल्फ़कार जलबाणी साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम में कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। नाले वारे कानूनी माहिर ज़ैन ए सुमरो साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन किया है, जॾहिं स्काइप ते पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा असां सां गॾु आहिनि। ॿिन्ही महिमाननि खे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। इन वक़्तु सुप्रीम कोर्ट जो जेको 9 रुकनी बेंच टुटी वई आहे ऐं 4 जेके जजनि आहिनि, मोज़िस जजनि, उन्हनि केस ॿुधण खां मुआज़रत करे छॾी आहे। 5 रुकनी जजिस जे पारां जेको KPK पंजाब में तारीख़ जी मुक़ररी वारो सुप्रीम कोर्ट जो पाण मुरादो नोटिस हुयो, उन ते अॼु ॿुधणी जारी रही। ज़ैन सुमरो साहब, तव्हां कीअं सम्झो था ही जेका इन खां पहिरें बि फारूक एच नाइक जेका दरख़्वास्त जमा कराई हुई त उनमें कुझु मोज़िस जेके जज आहिनि उन ते एतिराज़ वारिया विया हुआ, अॼु 5 रुकनी जेका बेंच आहे उन पंहिंजी ॿुधणी जारी रखी। कीअं ॾिसो था हिन केस खे तव्हां? शकील साहब, 23 फेब ते जॾहिं हियरिंग थी हुई, उन हियरिंग में जस्टिस अतर मिनल्ला पंहिंजा 3 ऑब्जेक्शंस खया। उहे असेंबली जे डिज़ोल्यूशन सां रिलेटेड हुया, जेके KP ऐं पंजाब जी असेंबली डिज़ोल्व थियूं। जस्टिस अतर मिनल्ला जो चवणु हुयो त इहो बि ॾिसियो वञे छा इहे कानून जे मुताबिक़ थियूं या न थियूं आहिनि। कंहिं कॉन्स्टिट्यूशनल रीज़न न हुजण जी सूरत हाल में अगरि हो को डिज़ोल्यूशन करे थो छॾे त छा इहा ह्यूमन राइट जी, माण्हुनि जे हक़ूक़ जी वायलेशन न आहे? हिकिड़ी हलंदड़ असेंबली खे तव्हां बंदि करे छॾियो। ऐं इन कॉन्ट्रोवर्सी खे उन्हनि 3 सवालनि में नैरो डाउन कयो। ऐं 23 फेब ते जेका पहिरीं हियरिंग हुई नसो मोटदी, उन ॾींहुं चीफ जस्टिस ऐं ॿियनि सभिनी जजनि इन्हनि सवालनि खे एक्नॉलेज कयो ऐं उन्हनि चीफ जस्टिस इवन ऑर्डर लिखाईंदे वक़्तु इहे सवाल पंहिंजे ऑर्डर में डिक्टेट कराया। लेकिन तव्हां पाण ॾिठो कि 4 ॾींहं लॻी विया इन ऑर्डर खे ईंदे, ऐं उहो ऑर्डर 23 फेब वारो ऑर्डर अॼु आयो आहे। ऐं उन ऑर्डर में पहिरीं ॻाल्हि चीफ जस्टिस ऐं जेके ॿिया जजिस हुया उन्हनि जे ऑर्डर में का बि अहिड़ी शइ जस्टिस अतर मिनल्ला जा ऑब्जेक्शन सां रिलेटेड न हुई जेके उन 3 क्वेश्चन्स पोज़ कया। उन खां पोइ जस्टिस अतर मिनल्ला नोट लिखियो कि हे कहिड़ो तरीक़ेकार आहे कि जो कोर्ट में तव्हां ऑर्डर ॿियो था लिखायो। हाणे हिन वक़्तु मां इहो सम्झां थो लॉ हर शइ खे प्रोवाइड कंदो आहे, हर सिचुएशन ते, दुनिया जी हर सिचुएशन ते तव्हां कानून ठाहे सघो था। पॉलिटिकल जेको असां जेकॾहिं खे एनालाइज़ कयूं त डॉक्टर साहब असां सां मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, अव्हां कीअं ॾिसो था हिन 9 रुकनी जेका बेंच हुई उहा टुटी वई आहे, 5 रुकनी बेंच जेका आहे उन ॿुधणी कई आहे, कीअं हिन अहम केस खे अव्हां कीअं था ॾिसो, उनजे पॉलिटिकल पासा? ॾिसो, ज़ैन साहब यंग लॉयर आहे ऐं उभरंदड़ सितारो आहे। उनजी एनालिसिस सां बिल्कुलु आउं अग्री कयां थो, बिकॉज़ आउं त प्रोफेशन वाइज़ पॉलिटिकल माण्हू या साइकेट्रिस्ट ऐं डॉक्टर आहियां। ॾिसो, ही जेके माशरे में अनारकी जेका स्टार्ट थी आहे, बेसिकली इहो अनारकी सॼे पाकिस्तान जी घटि ऐं पंजाब सूबे में इहा वधीक नज़र पई अचे। ऐं इहा अनारकी ख़ुदा न ख़ास्ता के हादसात न करे। पर हिकिड़ी ॻाल्हि आउं सब जुडिस इशूज़ आहिनि ऐं आउं अलाए चीज़ नथो ॻाल्हाए सघां त कॉमरेड लेनिन खां पुछा कयो वियो हो त हीउ इनकलाब जेको 2017 जो तव्हां आंदो आहे केसि ताईं हलंदो। त कॉमरेड चयो, लेनिन चयो, हिस्टोरिकल किताबुनि में ज़िक्र आहे त जेसि ताईं कम्युनिस्ट पार्टी में दमख़म हूंदो ऐं पंहिंजे ऑपोज़िशन खे रिग्रेसली जेको आहे सो स्क्यूज़ कंदी, डील कंदी, इनकलाब हलंदो। उन खां अगरि न करे सघी, सख़्त ख़तमु थी वई
त इनकलाब कोन हलंदो। त गोर्बाचोव जॾहिं आयो तॾहिं उन्हनि में दम खम कोन हो ऐं इनकलाब उन्हनि जो ऐं सोवियत यूनियन लुड़ी वियो। पर डिंग ज़ियाओपिंग चीन में 10 मैन स्ट्रॉन्ग स्क्वायर में जेको कुझु कयो त उते ई कम्युनिस्ट पार्टी बची वई। हाणे इहो ई तव्हां जेको आहे सो पाकिस्तान में 75 साल में नालाऊं कोन था वठा त हिकु ॿ इदारा आहिनि उन्हनि स्क्वीज़ करे चीज़ूं हलायूं आहिनि। हाणे दम खम ख़तमु थी वियो आहे त उथल पुथल माशरे में स्टार्ट थी वई आहे। इन उथल पुथल में छा चीज़ूं निकिरंदियूं, छा चीज़ूं थींदियूं, पर दम खम शयूं कोन रहियूं आहिनि कामरेड लेनिन जे हिसाब सां। डॉक्टर साहब, ज़ाहिर आहे त ही केस जेको आहे उहा अदालत में हलंदड़ आहे। ॾिसजे त अदालत कहिड़ो फ़ैसिलो करे थी पई ऐं जॾहिं जजमेंट ईंदी त उन ते वधीक ॻाल्हाए सघिबो। हिते ॿियो वॾो अहम मसइलो जेको आहे उहो आहे सेंसस जो, आदमशुमारी जो। आइनी ऐं क़ानूनी तौर ते हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी कराइणी आहे। हिकु मख़सूस जमायत जी फरमाइश ते हिन वक़्तु जेका तकरारी आदमशुमारी कराई पई वञे, सिंध जी सियासी कॉम्प्रेस तंज़ीमुनि सुञाण धुरियुनि साञा वंदनि उनखे रद्द करे छॾियो आहे ऐं मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते आदमशुमारी मुलतवी कई वञे, जेका डिजिटल आदमशुमारी कराई पई वञे। अवां कीअं ॾिसो था हिन आदमशुमारी खे, डिजिटल आदमशुमारी खे? ॾिसो, डिजिटल आदमशुमारी जा फ़वाइद बि आहिनि, न फ़वाइद बि आहिनि। ऐं जिते असांजी पॉपुलेशन एतिरी पढ़ियल लिखियल कान्हे, हता की चङनि भलनि माण्हुनि खे डिजिटल चीज़ुनि खे फिलअप करणु कोन थो अचे, त उहो जेको आहे सो मतलूबा नताइज जेतिरा सुठा नथा निकिरी सघनि। ऐं इहा जेको आहे सो हर पॉलिटिकल पार्टीज़ जे अंदरि डिस्कशन थी रहिया आहिनि। ख़ुदि निसार खोड़ो बि जेको असांजो सदर आहे उन बि इहो सुवाल उथारियो आहे जेको अख़बार में छपी बि चुको आहे। सो हाणे CCI हिकिड़ो वॾो फोरम आहे जंहिंमें इहा शइ रखिजी सघे थी ऐं ज़रूरु हिन में बलोचिस्तान खे बि कंसर्न आहिनि ऐं सिंध खे बि कंसर्न आहिनि। सो लेट्स सी छा थिए थो। पर अञा ताईं सिंध में या जेके बि सेंसस जेके बि ठहियूं आहिनि उन में मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़ा त बलूचिस्तान एतिराज़ु कयो हो ऐं पोइ सेंसस रुकिया हुआ। उन ज़माने में शहीद बेनज़ीर हयात हुई, 90s जी ॻाल्हि आहे। त हाणे लेट्स सी छा थो थिए। पर कंसर्न हर धुर खे आहिनि, हर माण्हू खे आहिनि, सिर्फ़ु कॉम्प्रेस खे कोन्हनि, सभिनी धुरनि खे आहिनि। ऐं CCI वारो फोरम आहे जंहिंमें शयूं डिस्कस थी सघनि थियूं। सो इंतज़ारु कयो। निसार खोड़े जी स्टेटमेंट बि अची चुकी आहे जेको डॉक्टर साहब, निसार अहमद खोड़ो PP सिंध जो सदर आहे, उन्हनि जी डिजिटल जे हवाले सां स्टेटमेंट तव्हां ॿुधाई, पर उन्हनि जी स्टेटमेंट ही बि आहे त बंगाली जेके आहिनि हिते उन्हनि खे शहरियत ॾिनी वञे, जंहिं ते मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमुनि तरफ़ां सख़्तु एतिराज़ बि वारिया विया। इन हवाले सां निसार खोड़े जे इन मौक़िफ़ खे अवां कीअं था? ॾिसो, उहो मूं ॿुधो आहे, पोइ सनावर आया हुआ उते ऐं जेका मूं सॼी उहा शइ जेका असां हुन चयो बयानु कई, उहो सॼे कॉन्टेक्स्ट में जेकॾहिं ॿुधंदो ॾिसंदो त इनडायरेक्टली हुन उहा ई ॻाल्हि कई आहे जेके हिते जूं जेके धुरूं कनि पियूं। ॿुधंदो हुनखे त ज़रूरु पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधी माण्हू जे वोट ते ऐं ॿियनि माण्हुनि जे वोटनि सां अचे थी। असीं छो चाहींदासीं त डेमोग्राफिकली असांखे नुक़सानु थींदो। सो इहे डिस्कशन वारी चीज़ूं आहिनि ऐं नेचुरली जीअं तव्हां सोचो पिया, ॿिया माण्हू सोचनि पिया, ईअं असीं बि सोचूं पिया। सो लेट्स सी, वेट एंड सी वारी ॻाल्हि आहे। ॾिसो सुठा रिज़ल्ट ईंदा, सुठी ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं फ्यूचर में। ज़ैन साहब, अवां कीअं ॾिसो था त आदमशुमारी जेका आहे आइनी ऐं क़ानूनी तौर ते हर 10 सालनि खां पोइ कराइणी आहे? हीअ जेका वक़्त खां अॻु आदमशुमारी कराई पई वञे ऐं उहा हिकिड़ी मख़सूस जमायत जी जेका डिमांड आहे, चयो पियो वञे त इहा फरमाइशी तकरारी आदमशुमारी जेका आहे उन ते सिंध जी आवाम जे तरफ़ां सख़्तु ख़दशनि जो बि इज़हार कयो वियो आहे। क़ानूनी ऐं आइनी पासे खां वक़्त खां अॻु जेका आदमशुमारी कराई पई वञे उनखे अवां कीअं था ॾिसो? सभु ही सेंसस जो जेको मसइलो आहे, CCI जी अवां तव्हां ॻाल्हि कई, पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे पार्लियामेंट जे अंदरि वेठी आहे, हिते सिंध में हुनजी गवर्नमेंट बि आहे, आइनी ऐं क़ानूनी तौर ते हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी कराइणी आहे।
त जॾहिं CCI में इहो केस रखियो वियो त उते सिंध गवर्नमेंट जो नथा सम्झो त उनजो इहो आइनी फर्ज़ बणजंदो हो त उहा डिमांड करे आ त हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी कराई वञे। वक़्त खां अॻु जेका आदमशुमारी आहे उन ते सिंध गवर्नमेंट खे बि ख़दशा ज़ाहिर करणु खपंदा हुआ, जीअं सिंध जूं ॿियूं सियासी पार्टियुनि ख़दशनि जो इज़हार कयो आहे। ॾिसो, ही जेका CCI ठही हुई वो इमरान ख़ान कराई हुई। उनमें असां हिकिड़ो वोट हो ऐं ॿिया जेके वोट हुआ उहो फेडरल गवर्नमेंट जा हुआ ऐं उते ख़दशा जो इज़हार कयो वियो, तव्हां मिनट्स में ॾिसी सघो था। ऐं फ़ैसिलो इमरान ख़ान जे दौर में थियो। इहे शयूं रिवाइज़ बि थी सघनि थियूं, डिस्कस बि थी सघनि थियूं ऐं लेट सी, मूं चयो त उहो फ़ैसिला थींदा जेके सभु धुरनि खे, जेके फेडरेटिंग यूनिट्स खे क़बूल हूंदा। हिकु फेडरेटिंग यूनिट खे अगरि के शइ क़बूल कोन्हनि, लास्ट टाइम बलूचिस्तान खे एक्सेप्ट कोन हुई त शयूं कोन ठही हुयूं, त इहे चीज़ूं डिस्कस थी सघनि थियूं, कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ज़ैन सुमरो साहब सां असांजो राब्तो बहाल थी वियो आहे। ज़ैन साहब, अवां कीअं था ॾिसो सेंसस जे हवाले सां हर कानूनी तौर ते, आइनी तौर ते 10 सालनि खां पोइ आदमशुमारी कराइणी आहे, पर वक़्त खां अॻु ही हिकिड़ी मख़सूस जमायत जी फरमाइश ते जेका आदमशुमारी कराई पई वञे उन ते सिंध जी आवाम खे, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे उन्हनि ख़दशनि जो बि इज़हार कयो आहे। अवां इन खे कीअं था ॾिसो सेंसस खे? सभु असल में ॻाल्हि इहा आहे कि ख़्वाहिश त हर कोई रखी सघे थो ऐं उन में को हर्ज बि न आहे, लेकिन आइन ऐं कानून जे मुताबिक़ ई ख़्वाहिशात खे एड्रेस कयो वेंदो। जेका ही करंट मर्दमशुमारी जेका थी आहे या उनजो जेको अप्रूवल हो उहो एग्ज़ेक्टिव काउंसिल मां थी आयो, जंहिंमें CM सिंध बि हुया, सभु मौजूदु हुया। एंड अगरि अहिड़ी का ज़रूरत आहे त उहो नेशनली जेको आहे हिकिड़ो कंसेंसस डेवलप थींदो कैबिनेट में, एग्ज़ेक्टिव काउंसिल में, त उन खां पोइ ई इहा थी सघे। लेकिन हिन वक़्तु मूंखे का गुंजाइश नज़र नथी अचे हिन मामले में। ज़ैन साहब, ही शनाख्ती कार्ड जो जेको शर्त ख़तमु कयो वियो आहे, उनखां सवाइ ही डिमांड आहे त सिंध जे अंदरि जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि जो लखनि में अंग आहे जेके गैर कानूनी परॾेही हिते रही रहिया आहिनि, उन्हनि में डिमांड आहे त उन्हनि खे अलॻि खाने में जेको आहे उहो शुमार कयो वञे। पर हिते जेका पीपल्स पार्टी जो MNA मंदोखेल साहब जेका बिल ॾिनो उनमें इहो चयो वियो त 6 महीननि मां जेको हिते रहे थो पियो उनखे बि आदमगणप में शुमार कयो वञे। तव्हां सम्झो था त ही जेके जमायतूं आहिनि जेके सिंध में धरती धड़नि जी अक़लियत जे हवाले सां ख़दशनि जो इज़हार करे रहियूं आहिनि, उन्हनि जा इहे ख़दशा सही न आहिनि? ॾिसो, जेको इहो एतिराज़ आहे कि इमिग्रेंट खे शुमार कयो वञे, इमिग्रेंट्स खे अगरि तव्हां वोटिंग राइट ॾेई छॾिया त इन जो मतिलबु त इहो कि उन्हनि खे पूरा हक़ मिली विया ऐं उहे मुल्क जा सिटीज़न थी विया। त इहो त हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जेको पाकिस्तान जी गवर्नमेंट हमेशह खां मिस हैंडल कयो आहे। तव्हां लखनि जी तादाद में इमिग्रेंट्स खे अलाउ कयो, अॻवाननि खे अलाउ कयो, हो हिते ईंदा हुया, तव्हां वटि को कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क न हुयो ऐं हुननि खे तव्हां अखियूं बंदि करे वेठा रहियो कि जीअं हले थो मामलो हलंदो रहे। वोट राइट सिर्फ़ु जेको मुक़ामी उतां जा शहरी आहिनि उन्हनि जो सभिनि खां पहिरियों फंडामेंटल राइट आहे। मुंहिंजो ख़्यालु न आहे कि आइन में कंहिं बि तरीक़े सां गुंजाइश आहे कि हिननि खे को राइट टू वोट ॾिनो वञे। डॉक्टर साहब, अवां इलीगल इमिग्रेंट्स जेके आहिनि उनमें अफ़गानी बि अची वञनि था, बर्मी बि अची वञनि था, बंगाली बि अची वञनि था, ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा बि माण्हू आहिनि जेके गैर कानूनी तौर ते, ख़ासि तौर ते सिंध जो जेको कैपिटल आहे कराची में रही रहिया आहिनि। तव्हांजी डिमांड छा आहे त उन्हनि खे अलॻि खाने में जेको आहे उन्हनि खे शुमार कयो वञे ऐं जेका डिमांड बि आहे ऐं काफ़ी जमायतुनि जी हिते इलीगल जेके इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि खे पंहिंजनि मुल्कनि ॾे वापसि मोकिलियो वञे। सुप्रीम कोर्ट जो कराची बदमनी केस में बि इन हवाले सां जेका आहे उन्हनि जी निशानदेही थियल आहे। ताज़ो जेको हिते लॉ एंड ऑर्डर जी सूरताल पैदा थी आहे उन हवाले सां बि काफ़ी इन क़िस्म जी डिमांड अचे पई त उन्हनि खे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वञे। तव्हां छा चवंदव? ॾिसो, हुन में ॾिसो 51-52 में लियाकत नेहरू पैक्ट थियो, हुन खां पोइ सिटीज़नशिप राइट वारो कानून बि थियो हो। उन खां पोइ 71 में शायदि उनमें उनखे एक्सटेंड कयो वियो जॾहिं बांग्लादेश ऐं पाकिस्तान ठहियो हो। उहो ई चीज़ 51 वारो ई जेको आहे उनजी कंटिन्यूटी हुई, उनमें को बि तब्दीली कान कई वई हुई। सो फ़िलहालु त उहो 51 वारो कानून जेको आहे सो इमिग्रेशन या सिटीज़नशिप हले पियो। मंदोखेल जेको चीज़ कई आहे उहो पीपल्स पार्टी जे मेंबर ज़रूरु आहे, पर हुन प्राइवेट मेंबर डे जे हिसाब सां बिल कयो आहे
उनखे पार्टी तरफ़ां हुन कोन कयो आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त नेचुरली असां अहिड़ी ॻाल्हि त कोन कंदासीं, न त 47 में कराची, हैदराबाद, शिकारपुर ऐं ॿिया जेके शहर हुआ ख़ासि हिते असांजी सिंधी हिंदू पॉपुलेशन पे रही आहे, मेजॉरिटी इन्हनि जी हुई, सिंधियुनि जी हुई, सिंधी हिंदुअनि जी या सिंधी मुस्लमान ॿई हिकिड़ी माउ जी औलाद आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ही त पोइ वरी लट पलाण जेका ठही उन में असांजो डेमोग्राफिकल चेंजिस थिया ऐं नेचुरली असां छो चाहींदासीं त असां एतिरी अक़लियत में थी वञूं जो असांजे असेंबली में बि असां अक़लियत में थी वञूं। डेफिनेटली उहो पीपल्स पार्टी त उहा ई ॻाल्हि कंदी जेके सिंधी माण्हुनि जो सेंटिमेंट्स हूंदा। अहिड़ो कमु असीं कोन कंदासीं जो असां पंहिंजा हक़ में थो विञाईंदासीं। इन में ॿी कारन हुजणु खपे। डॉक्टर साहब, तव्हां मंदोखेल जी ॻाल्हि कई त हुन पंहिंजे तौर ते बिल जेको आहे उहो टेबल कयो ऐं पोइ उहो बिल मंज़ूरु थियो। छा तव्हां चओ था त पार्टी हुनखे अलो कोन कयो, त पार्टी हुन खां पुछाणो कयो आहे? मंदोखेल ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी जी टिकट ते जेको आहे MNA चूंडिजी वियो आहे ऐं तव्हां ज़ाहिर आहे त सिंध जा जेके इंडिजीनियस नेटिव जेके पीपल्स पार्टी में वेठा आहियो, जीअं मंदोखेल पंहिंजे जेका कम्यूनिटी आहे उनजे लाइ आवाज़ उथारे थो, त पीपल्स पार्टी जे अंदरि अवां इन क़िस्म जे हवाले सां जेके शयूं थियनि थियूं पियूं उन में उनखां को पुछाणो कयो वियो आहे? वो उन टेबल ज़रूरु कयो आहे, पास कोन थियो आहे, स्टैंडिंग कमेटी में वियो आहे। ऐं जॾहिं सेनेट में 12 खनि मुख़्तलिफ़ बिल्स जेके मूं इंट्रोड्यूस कराया, ठीकु आहे न, त हर MNA हर सेनेटर खे प्राइवेट मेंबर तहत ही हुन इंट्रोड्यूस करायो आहे। असेंबली पास कोन कयो आहे, तव्हां चेक करे सघो था वेबसाइट ते। हुन इंट्रोड्यूस करायो आहे, दैट हैड वियो हलियो आहे उते किथे पंहिंजो स्टैंडिंग कमेटी में। स्टैंडिंग कमेटी जी मीटिंग ई कान थी आहे। असेंबली जो मुद्दो जेको 2-3 महीना आहे हुन कयो आहे विदाउट कंसल्टेशन, ऐं उहो पूरो उहो नेशनल असेंबली पास कोन कयो आहे। इहो तव्हांखे थोरी क्लियर करे ॾियां। स्टैंडिंग कमेटी में ज़रूरु वियो आहे। हू डॉक्टर साहब इलीगल इमिग्रेंट्स उनखां सवाइ जेके हिते ज़ाहिर आहे त काफ़ी अफ़गानी जेका आहिनि उन्हनि खे कैंपुनि में रहणु खपे, पर असां ॾिसूं था त अफ़गानी जेके आहिनि उन्हनि जो वोटर लिस्ट में नालो बि दर्ज थी वञे थो पियो, पोइ इलेक्शन बि हू कंटेस्ट कनि था, MPA बि थी वञनि था, मुख़्तलिफ़ जायुनि तां उन्हनि खे सपोर्ट बि थिए थी। हींअर डॉलर जो जेको रुपयो डिवैल्यू थियो त उन में काफ़ी शयूं हुयूं, त उहो अफ़गानिस्तान जेको आहे डॉलर मुंतकिल कयो वियो। अहिड़े नमूने सां अटो, कणिक ऐं ॿियूं शयूं बि। त अफ़गानियुनि जे हवाले सां पॉलिसी मुल्क जी कहिड़ी हुजणु खपे? ईअं त प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो ख़ुदि चए थो या मुख़्तलिफ़ चीफ मिनिस्टर बि चवनि था, अफ़गानियुनि जे हवाले सां ख़ासि तौर ते स्पेशली जेकॾहिं हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरत हाल आहे, कहिड़ी असांखे पॉलिसी एडॉप्ट करणु खपे? अफ़गानियुनि जे लाइ सभिनी पॉलिटिकल पार्टी जो इहा हिकु मुश्तर आहे त हिननि खे जेको आहे अफ़गानिस्तान में वापसि वञणु खपे। ऐं पीपल्स पार्टी बि इहो चई चुकी आहे, नून बि इहा चई चुकी आहे, ऐं ॿियूं पार्टीज़ बि चई चुकियूं आहिनि। हाणे थोरो तव्हांखे थोरो सम्झाइण ख़ातिर ॿी ॻाल्हि चाहियां तव्हांखे चवां त जेसि ताईं इहा जेका पॉलिसी आहे त पुरमन अफ़गानिस्तान पुरमन पाकिस्तान, ऐं जेको ज़िया खां पोइ जेको पुरमन अफ़गानिस्तान वारी पॉलिसी हटी करे इहा थी त अफ़गानिस्तान असांजो सूबो आहे, ऐं असां जेको आहे सो उहो सोवियत रूस जे ख़िलाफ़ मिलिट्री रिजीम विड़ी। पोइ वरी परवेज़ मुशर्रफ जे दौर में 9/11 में बि जेको कुझु थियो तव्हांजे साम्हूं आहे। जेके इलाही चीज़ूं तव्हांखे ख़बर आहिनि त पब्लिक डोमेन में छा आहिनि ऐं ॿियनि जे डोमेन में छा आहिनि। ऐं जेसि ताईं अफ़गान पॉलिसीज़ में असां यू टर्न नथा कयूं 180 सैकड़ो। ॾिसो अफ़गानिस्तान जो इशू या अफ़गान जेके पनाहगीर आहिनि इन जो इशू सिंध सां बि आहे, बलोचिस्तान सां बि आहे। बलोचिस्तान में छा आहे, बलोचिस्तान जो जेको बरोच आहे उहो जेको आहे सो इनखे अफ़गानियुनि खे क़बूल नथो करे, ऐं लोकल सेटलर पश्तून बि नथा कनि। अहिड़े नमूने NW इहे जेको पश्तूनख्वा KP में छा आहे, उते जो लोकल पठाण आहे उहो जेको अफ़गानी खे एक्सेप्ट नथो करे। तव्हांखे ज़कीर साईं ॿी ॻाल्हि ॿुधायां त हिन जेको अफ़गान इशू जे करे, अफ़गान फॉरेन पॉलिसी जे करे, अफ़गान जेको ज़िया जे वक़्त खां हले पई, हींअर डेमोग्राफिकली इस्लामाबाद में इहे इन्हनि जी आबादी वधी वई आहे, इवन पिंडी में वधी वई आहे।
इवन लाहौर में जेको सो जेको इलेक्शन थी था त एक हल्के में ये जेके 80-80 हज़ार 70-70 हज़ार वोट था खणनि। तो इहो इशू जेको आहे अफ़गानिस्तान जो जेसि ताईं पाकिस्तान जी रियासत शइ जेका ज़िया जी पॉलिसी खां वापसि कोन थींदासीं, इहो सिंध खे बि इशू थींदो। बिल्कुलु बिल्कुलु इहो पूरे मुल्क जे लाइ इहो हानिकार आहे ऐं स्पेशली सिंध जे लाइ हानिकार आहे। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। डॉक्टर करीम ख्वाजा साहब, एडवोकेट ज़ैन सुमरो साहब, एडवोकेट ज़ुल्फ़कार जलबाणी असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। टिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।